जीअन मुंहिंजा मारूअड़ा ऐं मारूड़नि जी ॿोली, जीअन मुंहिंजा मारूअड़ा ऐं मारूड़नि जी ॿोली, ईद ऐं होली शल गॾिजी अचनि सिंध में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सभिनी घर भातियुनि खे गुड मॉर्निंग चवंदासीं ऐं तव्हांखे तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम धरती जो सुबुह में वेलकम चवंदासीं। ऐं मां सहर रिज़वी तव्हांजी पंहिंजी सिंध जी सहर तव्हां सां गॾु मौजूदु आहियां। ज़बरदस्त रंग स्क्रीन ते तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं असांजे सेट ते ॾिसी रहिया आहियो। हर जॻह ते हूं बि रंग रौनक जेका आहे न उन सां सिंध जो इलाही पुराणो नींहुं ऐं इलाही पुराणो साथ आहे। पर अॼु स्पेशल ॾींहुं आहे ॾाढो, ऐं अॼु स्पेशल ॾींहुं छाजो आहे? अॼु होली आहे ऐं असां होली अॼु सेलिब्रेट कंदासीं पंहिंजे शो में ऐं होली जूं वाधायूं ॾींदासीं पंहिंजे सभिनी हिंदू भाइरनि खे जेके बि अॼु होली सेलिब्रेट करे रहिया आहिनि। बल्कि हाणे त सभई सेलिब्रेट कंदा आहिनि, त सभिनी देशवासियुनि खे होली जूं वाधायूं ॾींदासीं। ऐं जेके बि अॼु होली सेलिब्रेट करे रहिया आहिनि तव्हां सभिनी खे मुबारकूं हुजनि, वाधायूं हुजनि ऐं दुआऊं हुजनि खोड़ सारियूं, त अॼु वारो ॾींहुं असांजे लाइ इलाही सुठो रहे ऐं सभु ख़ुशी सां ही ईद मल्हाए सघनि। ऐं हिन ईद जो कॉन्सेप्ट छा आहे उन जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु कोशिशि कंदासीं त डिफरेंट शयूं प्रोग्राम में हुजनि, पर स्पेशली अॼु होली जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, त तव्हां बि कॉल्स करे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। ऐं मोज़िज़ महिमाननि बि असांखे जॉइन कयो आहे, उन्हनि जो तारुफ़ बि कराईंदी हलां त कहिड़ियूं कहिड़ियूं पर्सनैलिटीज़ असां सां गॾु मौजूदु आहिनि जिन्हनि सां ॻाल्हि ॿोल असां कंदासीं अॼु जे त्योहार जे हवाले सां। त इलाही ज़बरदस्त माशाल्लाह सां पर्सनैलिटीज़ आहिनि। हिकिड़ी इलाही रिस्पेक्टेबल पर्सनैलिटी सोशल वर्कर आहिनि, ॾाढो सुठो कमु कंदा आहिनि पंहिंजे माण्हुनि जे लाइ। वेलकम चवंदासीं हरीश सखीजा खे। अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम कीअं सर? ठीकु आहियो तव्हां? अल्लाह जो वॾो करम। मां बि ठीकु आहियो? मज़े में? मां बिल्कुलु ठीकु आहियां। मुबारकूं हुजनि तव्हांखे, वाधायूं हुजनि होली जूं। ख़ैर वाधायूं, ख़ैर मुबारकूं अव्हांखे ऐं धरती टीवी जे तवसुस सां सॼी दुनिया बिलख़सूस सिंध जे असांजे सॼणनि खे होली जूं वाधायूं हुजनि। मां चवंदसि ख़ैर मुबारकूं, मूंखे ख़बर कोन्हे वाधायुनि जे रिप्लाई में पंहिंजूं वाधायूं बि चइबो आहे, ख़ैर वाधायूं हुजनि। सही। ऐं तव्हांखे ॿुधायूं नाज़रीन त ॿी शख़्सियत, ॿी पर्सनैलिटी बि असां सां गॾु मौजूदु आहिनि माशाल्लाह सां। रिलीजियस रिप्रेज़ेंटेटिव आहिनि, रिलीजियस प्रीचर आहिनि ऐं इलाही रिस्पेक्टेबल शख़्सियत आहिनि। वेलकम चवंदासीं प्रिया जी खे। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? कृपा आहे। मुबारकूं हुजनि तव्हांखे अॼु होली जूं। तव्हांखे बि लख लख वाधायूं हुजनि। उम्मीद कयां थी त अॼु वारो प्रोग्राम ज़बरदस्त थींदो, तव्हां सां ज़बरदस्त कचहरियूं करे सघंदासीं। ऐं नाज़रीन खे ॿुधायूं त जेके टी शख़्सियत, टी पर्सनैलिटी असां सां गॾु मौजूदु आहे उन्हनि जो बि तारुफ़ कराईंदी हलां। ज़बरदस्त पर्सनैलिटी आहिनि ऐं कम्यूनिटी रिप्रेज़ेंटेटिव आहिनि ऐं मुखी अहमद लाल असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांखे बि होली जूं मुबारकूं हुजनि, वाधायूं। ख़ैर मुबारक, लख वाधायूं। ही धरती जो सुबह नालो ई अहिड़ो आहे। जी जी जी। ही धरती आहे मोहब्बत जी, अमन जी। बेशक, बिल्कुलु। अॼु होली जो त्योहार आहे, सॼी धरती वासियुनि खे वाधायूं हुजनि। ज़बरदस्त। ऐं नाज़रीन खे ॿुधायूं त असां वटि सिंगर माशाल्लाह सां धरती एॾा ज़बरदस्त असांजी पैदा कया आहिनि, एॾा सुर पैदा कया आहिनि, इलाही टैलेंटेड सिंगर असां वटि मौजूदु आहे। यासिर समूह बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम यासिर, कीअं आहियो? वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। तव्हांखे वाधायूं हुजनि होली। तव्हांखे बि वाधायूं हुजनि ऐं हिंदू बिरादरी असांजी आहे उन सभिनी खे वाधायूं हुजनि होली जूं। ज़बरदस्त। यासिर गॾु त ज़बरदस्त सॉन्ग हूंदा लाज़मी है। नाज़रीन खे ॿुधायूं असांजी सॼी टीम असां सां गॾु मौजूदु आहे। लाजो भाई बि असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम लाजो भाई, कीअं आहियो तव्हां? मेरी तरफ से भी आपको और हमारे मुअज़्ज़िज़ मेहमान जो हैं ढेरों होली की शुभकामनाएं। थैंक यू वेरी मच। थैंक यू फॉर बेस्ट विशेस। सेम टू यू। ऐं ज़बरदस्त कचहरियूं जो प्रोग्राम में तव्हांखे अॻु में पुछंदसि सभु खां त हिन त्योहार जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो छा आहे, इनखे छो मल्हायो वेंदो, हिन जी हिस्ट्री छा आहे? बेसिकली होली जो जेको त्योहार आहे उन जा ॿ रुख आहिनि। हिकु हिन जो धार्मिक रुख आहे, ॿियो हिन जो हिकिड़ो समाजी रुख आहे। ऐं धार्मिक रुख ते आउं प्रिया जी खे चवंदुसि बाद में रोशनी विझे, लेकिन लाइटर शॉर्ट में आउं ॿुधायां त हीअ हिकु क़िस्म जी कूड़ ऐं सच जी जंग हुई। सच जी राह ते बीठल प्रहलाद भक्त जंहिं इनकार कयो उतां जे राजा खे, जेको हुनजो फादर हुयो, पिता हुयो, त हू पंहिंजे पाण खे भॻवानु सॾाईंदो, चवंदो कुल काइनात जो मालिक आउं आहियां। हुनजो नालो हरणाकश्यप हुयो। त हुनजो कुदरती हुनजे औलाद ई हुनजे साम्हूं थी बीह वई त न तूं भॻवानु न आहीं, तूं ख़ुदा न आहीं ऐं ख़ुदा अलॻि हिकिड़ी सृष्टि खे पालण वारी शख़्सियत आहे, कुल काइनात खे जेके पाले पियो। त उन जंग में उन खोड़ सारी कोशिशि कई प्रहलाद खे मारण जी हर तरह सां, लेकिन हर करिश्माती तरीक़े सां उहो उन मंज़िल ऐं मुश्किल मां निकिरी अचे पियो।
त होली जो जेको आख़िरी दफ़ो हिकिड़ो प्लान थियो त कंहिं तरीक़े सां प्रहलाद खे साड़ियो वञे, त वॾे क़िस्म जी हिकिड़ी बाहि तयारु कई वई, जंहिंमें हुनजा फैमिली जा माण्हू, स्पेशली होलिका जेका हुनजी डॉटर हुई हरणाकश जी, उन वॾे क़िस्म जी हिकिड़ी आग तयारु कई, जंहिंमें हू उन मां बची निकितो हो। तॾहिं हुन बेसिकली होलिका जे नाले सां ई होली सुञाती वेंदी आहे ऐं वधीक रोशनी हुजंदी। ऐं थोरो हुनजे समाजी रुख ते वेंदुसि। बेसिकली त्योहार जेके बि थियनि था उन्हनि जे पोयां हिकिड़ो कल्चर ऐं ट्रेडिशन बि हूंदो आहे। त इन्हनि ॾींहंनि में तव्हां ॾिठो हूंदो त हिकु नई मौसम अचे थी, बहार जी मौसम अचे थी, नई क्राफ्ट्स अचनि था। त उन ज़माने में ईअं सम्झो त इंडस सिविलाइज़ेशन जी हिकिड़ी तारीख़ रही आहे त जॾहिं नओं फ़सुलु ईंदो आहे या नओं मौसम ईंदो आहे त उन वक़्तु तमामु वॾियूं हिकिड़ियूं ख़ुशियूं मल्हायूं वेंदियूं आहिनि। नवां अनाज ईंदा हुया उन ज़माने में, त उन अनाज जे अचण सां, उन फ़सुल जे अचण सां, नई बहार अचण सां हिकिड़ी वॾी सेलिब्रेशन थींदी। त आउं सम्झां थो धार्मिक पर्सपेक्टिव सां गॾु हिकु हिन जो समाजी पर्सपेक्टिव बि वॾो आहे। ऐं उन जे हिसाब सां अव्हां जेकॾहिं असली सिंध में वेंदव, जेका असांजी असली सिंध हुई 712 खां शुरू जेकॾहिं ॾिसंदो त उन ज़माने में बि होली जो जेको त्योहार हुयो बग़ैर रंग, नस्ल ऐं क़ौम ऐं लिबास जे सभु माण्हू गॾिजी मल्हाईंदा हुया। त इहो हिकिड़ो तमामु वॾो जी इंटरफेथ हार्मोनी इलाही इम्पोर्टेंट आहे, उन ते असां सभई बिलीव कंदा आहियूं। ऐं सिंध जी सभ खां सुहिणी ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त असां सभु गॾिजी ईदूं मल्हाईंदा आहियूं, मुहर्रम में बि गॾु हूंदा आहियूं ऐं असां हिननि ते जेके त्योहार असांजा जेके बि ईंदा आहिनि न, उहा दिवाली हुजे, उहा होली हुजे, गॾिजी सेलिब्रेट कंदा आहियूं। प्रिया जी, तव्हां छा चवंदा अॼु जे ॾींहं जे हवाले सां, जो कॉन्सेप्ट छा आहे होली जो? जीअं प्रभु ॿुधायो कि हिकिड़ो त रिलीजियस जेको हिन जो कॉन्सेप्ट आहे उहो इहो आहे कि जॾहिं असांखे उन मालिक ते विश्वास हूंदो आहे जंहिं असांखे क्रिएट कयो आहे, जंहिं असांखे बणायो आहे, पोइ भले पूरो संसार, पूरी दुनिया असांजे अगेंस्ट में बीह रहे, लेकिन असांजो विश्वास, असांजो यकीन, अगरि ईमान पक्को आहे त पोइ कोई बि असांजो कुझु बि नथो बिगाड़े सघे। जीअं हिकिड़ो नंढड़ो बालक हुयो, होली जी हिस्ट्री इहा आहे, बिल्कुलु 5 वरियनि जो बालक हुयो। उन्हनि जे पास कोई शक्ति कोन हुई, कोई पावर्स कोन हुया, बसि उनजी हिकिड़ी ई शक्ति हुई कि उनखे पूरो यकीन हो, पूरो ईमान हो कि जंहिं मूंखे बणायो आहे, जंहिं हिन संसार खे बणायो आहे, मूंखे उनखे स्वीकार करणो आहे, सरेंडर करणो आहे, मूंखे उनजी भक्ति करणी आहे, इबादत करणी आहे। बाक़ी मुंहिंजी ज़िंदगीअ जी बचाव करण जो, मुंहिंजी ज़िंदगीअ जी सुरक्षा करण जी ज़िम्मेदारी उनजी आहे। पोइ उनखे एॾो नंढो बालक हो, बाक़ी उनजो पंहिंजो पीउ जेको हुयो सो उनजो दुश्मन थी वियो। उहो चवणु लॻो, न, मालिक बनाइण वारो, क्रिएटर, ख़ुदा मां आहियां, तूं जंहिंजी पूॼा करे रहियो आहीं, भक्ति करे रहियो आहीं, इबादत करे रहियो आहीं, उहो भॻवानु कोन आहे, तूं मूंखे सरेंडर कर। त उहो असां सोचे सघूं था, हिकिड़ो नंढड़ो बालक आहे और उनजे साम्हूं पंहिंजो पिता आहे, पंहिंजो पीउ आहे, और सॼी ज़िंदगी बसि हिकिड़ी प्लानिंग कि हिन खे मूंखे मारणो आहे। उन टाइम ते ईअं ॿुधायो वियो आहे किताबनि में, शास्त्रनि में, कि सॼो संसार जेको हुयो उहो उन हिरण्यकशिपु खे ख़ुदा मञणु लॻी वियो। सभु उनखे सरेंडर करण लॻा, सभई उनखे सजदो करण लॻा, भॻवान करे उनखे पूॼण लॻा। लेकिन उहो 5 वरियनि जो जेको बालक हो, उन चयो, न, मां जेकॾहिं इबादत कंदसि त उनजी जंहिं रब मूंखे पैदा कयो आहे, जंहिं मालिक मूंखे बणायो आहे, मां उनजी बदिली में भली तूं मूंखे जो बि कर। छाकाणि त जेकॾहिं हो मूंखे बचाइणु चाहे थो त पोइ संसार जो कोई बि व्यक्ति मूंखे मारे नथो सघे, और अगरि उहो मूंखे मारणु चाहे थो त पोइ मूंखे कोई बचाए नथो सघे। त मूंखे उन ते पूरो भरोसो आहे। ऐं इन ॻाल्हि खे ॾिसी करे हिरण्यकशिपु जेको हुनजो पीउ हो, उन सोचियो कि मूंखे कहिड़े बि तरीक़े सां हिन बालक खे मारणो आहे। मारण जे लाइ उन हर मुमकिन कोशिश कई। कॾहिं त वॾा वॾा हाथी घुराए करे उनजे पेरनि जे हेठां उन्हनि खे कुचलण जी कोशिशि कई, कॾहिं त वॾी वॾी पर्वतनि सां, पहाड़नि तां उन्हनि खे हेठि किराए करे उनखे मारण जी कोशिशि कई। ईअं बि कयो कि समुद्र में बि उनखे लाड़े करे उनखे डुबाइण जी कोशिशि कई, यहाँ तक उनखे ज़हर वारो खाधो खाराए करे ज़हर सां माराइण जी। ऐं हिकिड़ी अहिड़ी कोठरी जंहिंमें नांग हुया घणा सारा, उन नांगनि सां गॾु उनखे माराइण जी कोशिशि कई। अलॻि अलॻि तरीक़े सां उन्हनि खे मारे
ॿुधाइण जी कोशिशि कई, लेकिन उहो नंढड़ो बालक सिर्फ़ु हिकिड़ी शक्ति कि मुंहिंजो रब मूंखे बचाईंदो, उन विश्वास उन ईमान सां उहो बार बार बचणु लॻो। तॾहिं उनजो जेको पिता हुयो, उनजो पीउ जेको हुयो, सो ॾाढो परेशान थी वियो ऐं एतिरो परेशान थी वियो, उन सोचियो कि हाणे मां छा कयां। उनखे परेशान ॾिसी करे उनजी हिकिड़ी भेण हुई, उनजो नालो हुयो होलिका। इहो होली जो नालो जेको आहे अच्छा उतां आयो आहे। उतां खां आयो आहे। उन भेण जो नालो हुयो होलिका ऐं चवणु लॻी कि हे भ्राताश्री, भ्रातेश्री चवंदा आहिनि असांजी हिंदीअ में ब्रादर खे, कि तूं एतिरो परेशान छाजे लाइ आहीं? चई मां इन करे परेशान आहियां, मां प्रहलाद खे मारण जी हर हिकु मुमकिन कोशिशि कई, मगर हे मरे ई नथो। तॾहिं ताईं तोखे भयभीत थियण जी, फिकर करण जी ज़रूरत कोन आहे। मुंहिंजे पास हिकिड़ी अहिड़ी शक्ति आहे, मुंहिंजे पास हिकिड़ो अहिड़ो पावर आहे कि जॾहिं मां अग्नि आग जे मथां विहंदमि न, त आग मूंखे साड़े कोन थी सघे। मुंहिंजे न मां एतिरी पूजा इबादत कई आहे, जंहिंजे कारण मूंखे हिकिड़ी शक्ति मिली आहे देवताउनि जी तरफ़ सां, ब्रह्मांड जी तरफ़ सां, कि हाणे जेकॾहिं मां आग जे मथां विहंदमि त मूंखे आग साड़े नथी सघे। तोखे करणो छा आहे, हिकिड़ो वॾो आग जो झुंड बणाए करे, फायर जो, उन जे मथां मां विहंदमि, तव्हां आग लॻाइजो, मूंखे त आग कुझु न करे सघंदी ऐं मुंहिंजे गोद में मां प्रहलाद खे विहारे छॾींदमि। वरदान मूंखे आहे, है न, जेको मूंखे वरदान मिलियो आहे। मां त सड़ी न सघंदमि, सड़ंदो केरु? प्रहलाद सड़ंदो। प्रहलाद खे एॾो वॾो आग बणायो वियो, आग जो मंच बणायो वियो, उन जे मथां होलिका वेठी आहे। होलिका खे वरदान आहे कि मां कॾहिं बि बाहि मूंखे साड़े नथी सघे। प्रहलाद उन जे गोद में आहे। प्रहलाद खे यकीन आहे, विश्वास आहे, पक्को ईमान आहे कि हो मूंखे बचाइणु चाहे त दुनिया जी वॾे खां वॾी ताक़त मूंखे साड़े नथी सघे। उन नाले, भॻवान जे नाले खे जप करणु लॻो, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नारायण नमः, उन भॻवान ते और विश्वास रखी करे उहो वेठो हुयो। और ईअं थियो उन टाइम ते कि जॾहिं आग लॻाई वई और आग जीअं लॻी वई, तेज़ हिकदमि बढ़जी वई, भड़की वई, तॾहिं जेकी होलिका हुई सा सड़ण लॻी और प्रहलाद बची वियो। इहो असांजो मतिलबु इतिहास आहे, फेथ आहे, इहो असांजे किताबनि में लिखियलु आहे, ई सचाई आहे और इहो थी गुज़रियो आहे। तॾहिं होलिका जेकी हुई, जीअं हुनखे वरदान मिलियो हुयो, इहो जेके देवताउनि जी उन्हनि पूजा कई हुई, उहा चवणु लॻी कि छा उहो वरदान कूड़ो हुयो? मूंखे जेको वरदान मिलियो, मां एॾी तपस्या कई, मां एॾी इबादत कई, उन खां पोइ मूंखे एॾी शक्ति मिली, त पोइ मूंखे इन बाहि साड़ियो छो? तॾहिं मथां खां आसमान मां आवाज़ आई, आकाशवाणी चवंदा आहिनि कि अगरि असांखे कोई शक्ति मिलंदी आहे, असांजे पास कोई पावर्स हूंदा आहिनि, त उन पावर्स खे असांखे ॿियनि जी भलाई जे लाइ यूज़ करणु घुरिजनि, ना कि कंहिंखे नाश करण जे लाइ, कंहिंखे ख़तमु करण जे लाइ, कंहिंखे तकलीफ़ ॾियण जे लाइ। जेकॾहिं असां ईअं कंदासीं, असांजे पास बि अॼु ॾिसूं हर कंहिं व्यक्ति जे पास कोई न कोई शक्ति आहे, कोई न कोई पावर्स आहिनि, कोई न कोई हुनजे पास न अहिड़ो पावर आहे जंहिंसां उहो या त ॿियनि खे सुख ॾेई सघे थो, उन्हनि जो फ़ाइदो कराए सघे थो, या त पोइ उन्हनि जो नुक़सानु कराए सघे थो। और असांखे इहो मालिक ते, भॻवान ते, पंहिंजे ख़ुदा ते इहा यकीन हुजणु घुरिजे कि हर टाइम ते उहो असांखे वॉच करे रहियो आहे। जेकॾहिं असां पंहिंजे पावर खे ग़लति तरीक़े सां यूज़ कंदासीं ॿियनि खे तकलीफ़ ॾियण जे लाइ, पोइ असांजा पावर जेको ॾेई सघे सो वठी नथो सघे छा? डेफिनेटली। त पोइ उन टाइम ते आकाशवाणी थी, छाकाणि त इहो तो पंहिंजो पावर उन नंढड़े ॿार खे तकलीफ़ ॾियण जे लाइ कयो आहे। उहो ॿारु जंहिंखे भॻवान ते, पंहिंजे ख़ुदा ते एतिरो यकीन आहे, त पोइ छा उहो उनखे बचाइण लाइ नथो अची सघे? तंहिं करे उहा होलिका जेकी हुई उन बाहि में सड़ी वई और प्रहलाद जेको हो जीवित ज़िंदा उन बाहि खां ॿाहिरि निकिरो। ऐं अॼु बि असां उन ई प्रहलाद जी जीत खे यादि करे, असां सभई जेके बि इंसान आहियूं, असांखे यादि रखणु घुरिजे कि असांखे हिन संसार जे ज़ालिम व्यक्तियुनि सां ऐं इंसान अहिड़ा जेके पापी आहिनि, जेके ज़ालिम आहिनि, उन्हनि खां भयभीत न थियणु घुरिजे, उन खां डिॼणु न घुरिजे, बल्कि पंहिंजे मालिक ते, पंहिंजे ख़ालिक ते, जंहिं असांखे बणायो आहे, पंहिंजे भॻवान ते पूरो विश्वास रखणु घुरिजे।
हो असांजे साथ आहे त पूरो संसार पूरो विश्व अगरि असांजे अगेंस्ट थी वञे त असांखे कॾहिं कोई हानि तकलीफ़ नथो पहुचाए सघे। लेकिन जेकॾहिं असां हुन खे ख़ुशि न करे सघियासीं, उहे चाहे सॼो संसार असांजे चरणनि में हुजे, असां कॾहिं बि ख़ुशि नथा रही सघूं। सही ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई आहे। ऐं सही ॻाल्हि आहे, मूंखे होली जो कॉन्सेप्ट ख़बर कोन हुई, उहा यकीनन अॼु असां सभिनी जेके असांजा व्यूवर्स आहिनि, घर भाती आहिनि, सभिनी खे अॼु ख़बर पियो हूंदो इन जो कॉन्सेप्ट। तव्हां खां पुछंदसि सर, तव्हां कीअं सेलिब्रेट कंदा आहियो होली खे, घर में कीअं मल्हाईंदा आहियो? हे रंगनि सां, मिठाइनि सां, ॻाढ़ो रंग इनकलाबी रंग आहे। प्रहलाद भगत बि हिकिड़ो इनकलाब आंदो, सच जो झंडो खयो। ॻाढ़ो उंजो आहे। बाक़ी जीअं तव्हांखे हरेश कुमार ॿुधायो, सावा रंग असांजो मुल्क सदाई सराहण सरो रहियो आहे। जी 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 साओ फ़सुलु हूंदो आहे बिल्कुलु। त हे उन्ही जो रंग आहे। मुख़्तलिफ़ गुल, नीरा, गुलाबी असां वटि थींदा रहंदा नी, ख़ासि करे बहार जी मौसम में। मतिलबु इहे सभु रंग असांजी धरती जा रंग आहिनि। धरती जा रंग आहिनि। सही, ऐं ॾाढा प्यारा रंग आहिनि। ऐं मौला करे अॼु ॾिसो तव्हांखे कीअं रंग सुठा था लॻनि, ख़ुशी जा रंग आहिनि न, हा, बिल्कुलु केॾा ख़ुशी जा सुठा था लॻनि तव्हांखे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। असां मूंखे यादि अचे थो, मां व्यूवर्स सां बि इहा ॻाल्हि शेयर कयां, यासिर सां बि शेयर कयां, त मां जॾहिं यूनिवर्सिटी में हुअसि त असां सभु गॾिजी सेलिब्रेट कंदा हुआसीं। हाणे बि कंदा आहियूं, दोस्त सभु गॾिजी ईदूं ऐं होलियूं गॾिजी सेलिब्रेट कंदा हुआसीं। त उन टाइम में बि असां हूं बि मां असांजी क्लास थींदी हुई पेंटिंग जी, जीअं क्लास ख़तमु थींदी हुई त असां वरी उहे कलर्स खणी करे उन सां खेॾणु शुरू करे छॾींदा हुआसीं। उहो हूं बि हिकिड़ो इलाही लाइवली कॉन्सेप्ट आहे, उहो होली सेलिब्रेट करणु थी वियो। ऐं उनजो वरी रंग हिक ॿिए खे हणणु, मतिलबु साम्हूं वारो जेको माण्हू आहे, दोस्त आहे तव्हांजो, केॾो सुठो महसूसु थिए थो जॾहिं तव्हां इहे खेॾींदा आहियो। ॾिसो तव्हां गानो ॿुधो हूंदो, जी जी, होली के दिन दिन खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं, गिला शिकवे भूल के दोस्तों, दुश्मन भी गले मिल जाते हैं। हे नफ़रतूं मिटाइण जो त्योहार आहे, मोहबतूं वधाइण जो त्योहार आहे। सही, भाउ भेण, धी पीउ सभु अज़ीज़ पाण में गॾिजी खेॾंदा आहियूं, पाणी सां, रंगनि सां ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। ॾाढी चवंदा आहिनि ख़ुशी न, घड़ी थींदी खनि आहे। ॿार थी वञे, दुखनि खां धार थी वञे, घड़ी खनि ॿार थी वञे, त इहा ई ॻाल्हि आहे। त कॾहिं कॾहिं माण्हू खे ॿार थियणु खपे। कीअं हरी? हाँ सर जी, अवां त वैसे ई रंगनि जी रांदि में सदाई रचियल हूंदा हो। सिंध तोड़ी बैन अल-अक़वामी तौर ते तव्हां पंहिंजो पाण मञायो आहे, पंहिंजे हथनि सां रंगनि खे निखार करे ऐं पेंटिंग्स माशाल्लाह तव्हांजूं असीं ॾिसंदा रहंदा आहियूं। आई एप्रिशिएट। थैंक यू। छोजो नेशनली इंटरनेशनली तव्हां खोड़ सारा इवेंट अटेंड कया आहिनि, त तव्हां असांखां शायदि वधीक रंगनि जी दुनिया खे सम्झी रंगनि जी सघो, ॿोली सम्झंदा, रंगनि जी ॿोली सम्झी सघो था, सही। ऐं असली रंग ऐं नकली रंग बि दुनिया जा तव्हां सम्झी सघो था। सो कम टू द पॉइंट कि होली बेसिकली आहे ख़ुशियुनि जो ॾींहुं, ऐं गॾोगॾु इन में घणो कुझु असांखे, जीअं प्रिया जी ॿुधायो त हिकिड़ी असांखे सच ऐं कूड़ जी बि ख़बर पवे थी, ऐं अॻिते हिकिड़ो आईंदे मुस्तक़बिल में बि असांखे हिकिड़ो रीयूनियन थी वञे। छो जो को बि जॾहिं हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो अचे थो जंहिंमें तव्हां जा रिश्तेदार जेके अव्हां सां रुठल आहिनि, नाराज़ आहिनि, ज़ाहिर आहे इन ॾींहं ते उहे बि तव्हां परची था पवनि। दोस्त जन सां तव्हां सालनि खां न मिलिया, छो जो अॼु जी दुनिया तव्हां ॾिसो त उहे ओताकूं हलियूं आहिनि, सॼी सोशल मीडिया जी ओताक आहे। त हीउ हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं आहे होली जो, दीवाली जो या ईद जो, जंहिंमें प्रैक्टिकली फिज़िकली तव्हां सां माण्हू मिलनि था, तव्हां सां गले लॻनि था, तव्हांखे रंग हणनि था, तव्हां उन्हनि खे रंग हणो था। न त अॼु जी दुनिया ॾिठो वञे तमामु कम्युनिकेशन हुजण जे बावजूदि फिज़िकली कम्युनिकेशन ख़तमु थींदो पियो वञे। सो आउं सम्झां थो हीउ त्योहार, हीउ होली, हीउ दीवाली, हीउ ईदूं इन लाइ वधीक ज़रूरी आहिनि। आउं त चाहियां थो शायदि हर हफ़्ते में अहिड़ियूं के त्योहार अचनि जंहिंमें फिज़िकली अटैचमेंट थिए, फिज़िकली तौरु माण्हू मिलनि, हिक ॿिए सां ओताक उहे वरी उहे मचनि। छो जो हींअर सॼो असांजो उथणु वेहणु सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म ते थी वियो आहे। इवन हाणे फिज़िकली घणी एक्टिविटीज़ घटी वई आहे रिश्तनि में, हा दोस्तनि में। हा। सो हाणे त शादियुनि जो बि बसि लाइक्स ऐं कमेंट्स करे, बेस्ट विशेस ऐं कॉन्ग्रेचुलेशन करे माण्हू सम्झे थो त आऊं पार्टिसिपेट करे छॾियो। त ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हिन दौर जे अंदरि अहिड़ा त्योहार कहिड़े बि नाले सां, कहिड़े बि कल्चर सां, कहिड़े बि रंग नस्ल मज़हब सां, मेन ॻाल्हि आहे ख़ुशियूं, ख़ुशियूं वंडण सां ख़ुशियूं वधंदियूं आहिनि। सो आहे आउं सम्झां थो अॼु जेको ही तव्हां मेलो सजायो आहे धरती टीवी जे तवसुस सां, आई एप्रिशिएट।
तमामु बहितरीनु, ॾाढो सुठो लॻो ही सेट ते अचण खां पोइ। ऐं अञा असां अॻिते ॾिसंदासीं कीअं धरती टीवी ऐं साहिर जी असांखे वधीक हिन में एंटरटेन कनि पिया। हाँ न बिल्कुलु तव्हांजी सही ॻाल्हि आहे। असांजी पूरी कोशिशि हूंदी त एंटरटेन तव्हांखे कंदासीं ऐं ॻाल्हियूं कंदासीं ज़बरदस्त। यासिर बि गॾु यासिर ज़बरदस्त को सॉन्ग हुजणु खपे मुंहिंजे ख़्याल सां। बिल्कुलु तमामु सुठो गीत आहे होली जे हवाले सां। वाह वाह थी वेंदी। हेलो होली होली मनायो दिल सां, होली होली मनायो दिल सां, बधायूं हिंदू बिरादरी खे, बधायूं हिंदू बिरादरी खे, बधायूं बधायूं दिल सां जो सब, बधायूं हिंदू बिरादरी खे, बधायूं हिंदू बिरादरी खे। अच्छा विसा पाए अजो रंग सब लगाए, खुशियों जा अजो झुमरियूं लगाए, अच्छा वगा पाए सब रंगोई लगाए, खुशियों जा गॾु झुमरियूं पाए, वाधायूं वाधायूं दिल सां जो सब, अजो होलीअ जो ॾींहुं हुआ, अजो होलीअ जो ॾींहुं हुआ। साओ नीरो करो अच्छो रंगो आहे, खुशियों जी बस पहचान आहे, साओ रंगो अच्छो रंगो गाढ़ो रंगो आहे, खुशियों जी पहचान आहे। होली सब दिल सां मनायो, अचो सब झुमिरियूं पायो, अचो सब झुमिरियूं पायो, अचो सब झुमिरियूं पायो, अचो सब झुमिरियूं पायो। वाह 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 वाह, बढ़िया ज़बरदस्त। अचो सभु गॾिजी झूमरियूं पायो, ख़ुशी मल्हायो गॾिजी ऐं होली जो त्योहार सेलिब्रेट करे रहिया आहियूं ऐं ॾाढे जोश सां मान सां प्यार सां सेलिब्रेट कंदा आहियूं सभई ॾींहं सभई त्योहार। ऐं अॼु वारो त्योहार बिलख़ुसूस छो त अॼु होली जो ॾींहुं आहे ऐं सभिनी होली मल्हाईंदड़नि भाइरनि खे भेनरुनि खे अॼु वाधायूं ॾींदासीं। धरती टेलीविज़न जी तरफ़ां असांजी सॼी सथ जी तरफ़ां तव्हां सभिनी खे खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। शाल ही सॼा जेके त्योहार अचनि था ॾींहं अचनि था तव्हांजे लाइ उहे सुख जो हिकिड़ो मैसेज खणी अचनि ऐं सुख भरिया तव्हांजे लाइ ही ॾींहं हुजनि। ऐं तव्हांखे पुछो सर स्पेशली अॼु के डिशिस ठहंदियूं आहिनि घरनि में? हा, कहिड़ियूं कहिड़ियूं डिशिस ठहंदियूं आहिनि? असां अॼु ख़ासि तौर ते तोशा ठाहींदा आहियूं, मिठा मैदे जा। सही, हाँ मिठो तो लाज़मी है इन्हनि त्योहारनि ते। इन ते ॻाल्हि जारी रखूं था इन्हनि खाधनि ते। ब्रेक जो टाइम थियो है नाज़रीन, ब्रेक वठूं था, वञो केॾांहुं न, ॾिसंदा रहिजो धरती टीवी। पखियुनि खोलिया पंहिंजा पर जारी रखबो न
जी सींध में रंगन भरी रात, सिंधड़ी जी सींध में रंगन भरी रात, होली ऐं बारात ॿई सहेलियूं सूंह जूं। वाह। वेलकम बैक वंस अगेन सभिनी घर भातियुनि खे चवंदासीं ऐं होली मल्हाए रहिया आहियूं। अॼु होली जो त्योहार आहे, इन त्योहार जूं सभिनी खे वाधायूं हुजनि। जेके घर भाती असांखे ॾिसी रहिया आहिनि, अॼु जो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि, तव्हां सभिनी खे वाधायूं हुजनि। ऐं असां खाधनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं त अॼु जे ॾींहुं स्पेशली कहिड़ा खाधा होली ते तयारु कया वेंदा आहिनि? जी, मिठाई लाज़मी थी वई। मिठाई में वैराइटीज, वरी असां माण्हू बि मिठा आहियूं, बिल्कुल खाईंदा बि मिठो शौक़ सां आहियूं। बिल्कुल 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 बिल्कुल। कहिड़ी कहिड़ी मिठाइयूं ठहंदियूं आहिनि? मिठाई में समोसा, जलेबी, गियल, ढालवो, तोशा, सही सही। मुङनि जी मिठाई, ॾाढा सुठा सुठा ऐं घरनि में डिश ठहंदियूं आहिनि। घरनि में, प्योर घरनि में ठहंदा आहिनि। सही सही। दालमो। हरीश, तव्हां का फरमाइश कंदा आहियो त स्पेशली मूंखे ही मिठाई खाइणी आहे या ही खाधो अॼु खाइणो आहे? बस इहो असांखे होली ऐं दिवाली में इहो बहानो मिली वेंदो आहे, छो जो बाक़ी रेडीमेड त फरमाइश हिन ॾींहुं क़बूल पइजी वेंदी आहे। न त तव्हां पाण सम्झो त अॼुकल्ह ॾाढो ॾुखियो थी वियो आहे इहे, ख़ासि करके मिठाइयूं ऐं ॿियूं शयूं घर में ठाहिण में इट विल टेक सम टाइम। हा बिल्कुलु बिल्कुलु। हाणे अॼुकल्ह वरी जेके सोशल मीडिया अची विया त अॼुकल्ह ओॾी महिल ई मोबाइल ते खोले रेसिपी रखी था छॾे, ओॾे तरीक़े सां ऐं मिठाई तयारु थिए थी। पर इन्हनि ॾींहंनि में मोस्टली जेके असांजा वॾड़ा आहिनि या वॾड़ियूं आहिनि, उन्हनि जो वधीक रोल हुजे थो किचन जे अंदरि, छो जो स्पेशली ट्रेडिशनल जेके रिवायती अंदाज़ जा ईअं सम्झो मिठाइयूं आहिनि, त नई जनरेशन खे घटि ख़बर हुजण जे करे त जेके ॾाॾियूं अमड़ियूं उन्हनि जो उन ॾींहुं पार्टिसिपेशन इन द किचन वधी वेंदो आहे। उन में जीअं मूंखे अमरलाल ॿुधायो त तोशा मोस्टली ठहंदा आहिनि, जलेबियूं ऐं खोड़ सारियूं डिफरेंट ट्रेडिशनल ऐं जेके रिवायती अंदाज़ जूं असांजूं कल्चरल मिठाइयूं आहिनि। निज सिंधी खाधा। हा, निज सिंधी खाधा, देसी जेके गिह में ठहंदियूं आहिनि, उहे वधीक तयारु कया वेंदा आहिनि। सो उन सां इहो थींदो आहे जेका नई जनरेशन सॼो ॾींहुं बर्गर ऐं सैंडविच ऐं क्लब सैंडविच खां हटी करे हिकु ॾींहुं अहिड़ो मिले थो जंहिंमें उन्हनि खे सिंध जा असली जेके देसी गिह जे अंदरि खाधा आहिनि उहे मुतारफ़ बि थियंदा ऐं हिकिड़ी उन्हनि खाधनि जी हिकिड़ी सम्झो एक्सपो बि नुमाइश बि थी वञे। त उहो असां वटि हिकिड़ो मशहूरु अल्फाज़ इस्तेमालु थींदो आहे, छप्पन भोग। छप्पन भोग मतिलबु 56 क़िस्म जी डिशिस, भोग चइबो आहे डिशिस खे। त हिंदी में त इन ॾींहं ते 56 भोग लॻी वेंदो आहे, यानी 56 टाइप ऑफ डिशिस जेके आहिनि से अरेंज थींदा आहिनि। ऐं उहे सभ खां पहिरीं जेको उनजे लाइ भॻवान खे अर्पण थींदा आहिनि उन ॾींहं ते सुबुह जो, उनखे अर्पण करे पोइ जेको आहे सॼी डिस्ट्रीब्यूशन बि थींदी आहे। ऐं हाणे त अॼुकल्ह आसान थी वियो आहे, छो जो पैकिंग्स में पुराणे ज़माने में तव्हांखे ख़बर हुई त उहो वॾियूं क़िस्म जूं हिकिड़ियूं छलियूं सिंगारियूं वेंदियूं। हाणे त डिनर सेट जी प्लेट में खणी तव्हां जेके बि पड़ोसी आहिनि, दोस्त अहबाब आहिनि, उन्हनि ॾे मोकिलियो। वरी रेसिप्रोक्रेशन में उन्हनि वटां बि ईंदो आहे त इहो हिकिड़े क़िस्म जो असां वटि हिंदी हिकिड़ो अल्फाज़ आहे प्रीत भोजन। त उहो हिकिड़े क़िस्म जो प्रीत भोजन थींदो आहे, यानी 2-3 क़िस्मनि जूं गॾियल मिठाइयूं के ईंदियूं के वेंदियूं। लाइक वाइज़ वी से टू द इम्पोर्ट ऑफ एक्सपोर्ट ऑफ द स्वीट्स। त ही हिकिड़ो ॾाढो बहितरीनु हिकिड़ो कल्चर सॼो ऐं इहो बि जेसिताईं ॾाढो सुठो आहे त असां खाधा पचायूं, सुठा सुठा खाधा, ऐं पंहिंजा जेके दोस्त अहबाब हुजनि उन्हनि खे वरी मोकिले ॾियूं। केॾो सुठो जेस्चर आहे इहो। ऐं असां वटि ई आहे सिर्फ़ु। हा, बेसिकली असां ॻोठण आहियूं। हा, ॻोठण आहियूं। त ॻोठनि जो हिकिड़ो रवाज हूंदो हुयो असांजो, इन मौक़े ते असां मिठाई पंहिंजे दोस्तनि खे, मुस्लिम्स सां ज़्यादा वास्तेदारी हुजण जे करे उन्हनि खे मोकिलींदा आहियूं। पोइ उहे इन मौक़े ते वरी असांखे खीर जूं मटियूं मोकिलींदा हुया। सही। इहो ॾे वठि मोहबत हूंदी मोहबत जी। हा, ऐं ॾाढा सुठा असां वटि कॉन्सेप्ट आहिनि। तव्हां खां पुछंदसि ॿिया कहिड़ा कॉन्सेप्ट आहिनि जेके होली सां वाबस्ता आहिनि या हिन सां रिलेटेड आहिनि? होली सां रिलेटेड घणियूं सारियूं ऐतिहासिक ॻाल्हियूं आहिनि, ऐं जेकी सभ खां सुंदर आहे, जेकी आहे न सभिनि माण्हुनि खे अट्रैक्ट कंदी आहे, उहा आहे हितां खां भारत में हिकिड़ो एरिया आहे जंहिंखे वृंदावन चवंदा आहिनि। उते वृंदावन में हिकिड़ो नंदगांव आहे, हिकिड़ो बरसाना आहे। नंदगांव में भगवान श्री कृष्ण रहंदा हुया ऐं बरसाना में राधा रानी। अच्छा अच्छा। ऐं जॾहिं होलीअ जो त्योहार हूंदो हुयो, नंदगांव जा सभई जेके छोकिरा हूंदा हुया से उते बरसाना वेंदा हुया ऐं उते सभई मिली करे होली खेॾींदा हुया पाण में। ऐं अॼु बि उन्हनि जे यादि में, राधा ऐं कृष्ण जे यादि में नंदगांव मां अॼु बि घणियूं टोलियूं ईंदियूं आहिनि ऐं 7 ॾींहंनि ताईं इहो होलीअ जो त्योहार हलंदो आहे। अलॻि अलॻि ॾींहंनि ते अलॻि अलॻि शयुनि सां होली खेॾी वेंदी आहे। पहिरीं होली जेकी आहे सा लॾूअनि सां कुॾी वेंदी आहे, जेके बूंदी जा लॾू हूंदा आहिनि, केतिरा वॾा वॾा लॾू हूंदा आहिनि ऐं सभई जेके हूंदा आहिनि माण्हू लॾू बनाए करे उते मंदिर में ईंदा आहिनि ऐं पुजारी जेके आहिनि
उहे लॾुनि सां होली खेॾींदा आहिनि, उन्हनि खे लॾू ॾींदा आहिनि, उहे झपे करे और चवंदा आहिनि जंहिंखे इहो लॾू मिलियो आहे उन्हनि जे जीवन में कॾहिं कोई कष्ट न ईंदो आहे, मिठो रहंदो आहे, माना स्वादिष्ट जीवन रहंदो आहे। हिकिड़े ॾींहुं इहा लॾुनि जी होली हूंदी आहे, हिकिड़े ॾींहुं वरी गुलनि जी होली हूंदी आहे। गुल सॼे पूरे वृंदावन में ईअं गुल ईअं लॻंदो आहे जीअं गुलनि जी बारिश थी रही आहे। हिकिड़े ॾींहुं वरी है न लठ मार होली हूंदी आहे, माना कोई अगरि असांखे होली लाड़े त कोई लठ खणी करे छोकिरियूं हलंदियूं आहिनि, ख़बरदार जो असांखे कोई होली लॻे त अलॻि अलॻि तरीक़े सां इहो होली हिकिड़ो प्रेम जो त्योहार आहे, प्यार जो इन मोहबतियूं विराइण जो त्योहार आहे कि कीअं असां हिक ॿिए सां प्रेम कयूं, हिक ॿिए खे प्रेम जो संदेश ॾियूं। इहो हिकिड़ो सुंदर त्योहार आहे ऐं ॾाढो ज़बरदस्त आहे। जी समीर आयो न, गन खणी आयो आहे, ही इज़ अ वेरी क्यूट चाइल्ड, खणी आयो आहे गन, ऐं उहा आहे रंगनि वारी गन। गन अहिड़ियूं ई हुजणु खपनि, ॿियूं गन्स मूंखे पसंदि आहिनि। मूंखे चए पियो सर खे बि हींअर तव्हांखे ॿियो पियो चवे त मुंहिंजे नाले त मां हिनखे कलर हणां, मां चवां थी हणे कलर, मुंहिंजा कपिड़ा मां वाइट पाए ई इन लाइ होली में वाइट पाइबा आहिनि। बल्कि ही चए पई वाटर कलर जेको आहे ॾियो, मां चवां शो ख़तम थिए दीदी खे कलर हणां, मां चवां दीदी खे ड्यूरिंग प्रोग्राम कलर ॾियणु वेरी स्वीट। ॿार हू बि सफ़ा मासूम हूंदा आहिनि न, दिल जी ॻाल्हि कंदो न, दिल जी ॻाल्हि कंदो। ऐं इहो कॉन्सेप्ट बि सुठो आहे, गन्स खे तव्हां कलर्स लाइ इस्तेमालु कयो, इन्हनि लाइ बि इस्तेमालु। अॼु जी शहर जी दुनिया जे अंदरि जिते न्यूक्लियर ऐं ॿियूं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं थियनि पियूं, त ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे। ऐं शायदि हिन ॻाल्हि खे वाइंड अप करण लाइ आख़िर में चवंदुसि, छो जो सॼी दुनिया हींअर बारूद सां भरी पई आहे ऐं हर मुल्क हींअर पंहिंजी बजट जो 70% ख़र्चो बारूद ते करे पियो ऐं हथियारनि ते करे पियो, मिज़ाइलनि ते करे पियो। लेकिन आउं सम्झां थो असांजी जीअं सिंध जो हमेशह अमन ऐं आशना जो हिकिड़ो कल्चर रहियो आहे, त हीअ हिकु सिंध जे तरफ़ां पैगाम आहे त हिन वक़्तु ज़रूरत दुनिया खे हिन मिज़ाइल ऐं न्यूक्लियर वेपन्स जी न आहे। अॼु जेकॾहिं ज़रूरत आहे त हिन गन जी आहे, जंहिंमें असां रंग भरे करे हिक ॿिए खे ख़ुशियुनि जा रंग हणूं, त पूरी दुनिया में इन होली जे तवसत सां अमन थिए ऐं उहे ई हिक ॿिए सां प्यार मोहबत ऐं सिक वारो रुझान रहे। ख़ुशूसन जेके बि असांजा पड़ोसी मुल्क आहिनि उन्हनि में हिक ॿिए सां उथण वेहण कल्चरल रहे, हिक ॿिए ॾे फनकार अदीब दानिश्वर दोस्त ईंदा वेंदा रहनि, राइटर ईंदा वेंदा रहनि। स्पेशली जीअं अव्हां जो हिकु आर्टिस्ट जो वर्क आहे, त हिन जो हिन खिते में तमामु वॾो हिकिड़ो मान आहे त असांजो अचणु वञणु ट्रेवलिंग एतिरी आसान हुजे जो असां हिक ॿिए सां पंहिंजी सकाफ़त वंडे सघूं, असां पंहिंजी हिक ॿिए सां ख़ुशियूं वंडे सघूं। त ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे। अॼु हीअ जेका गन आहे, इन गन सां असां सॼी दुनिया खे रंगनि जे बहार सां रंगे छॾियूं। ज़बरदस्त मैसेज, ज़बरदस्त ॻाल्हि कई अथव। समीर जा मैसेज त ॾाढा सुठा ॾी। समीर जो हिकिड़ो ॾाढो सुठो मैसेज इहो आहे, इन्ही गन सां असां पाणी वठंदासीं दुनिया खां ऐं इन्ही धरती खे साओ कंदासीं। सही, गन इस्तेमाल कंदासीं, गन इस्तेमाल करणु असांजो हक़ आहे, पर पाणी लाइ, धरती खे साए करण लाइ, खुशहाल रखण लाइ, रंगनि जे लाइ, रंगनि लाइ। सही, ज़बरदस्त। थैंक यू सो मच, वाधायूं तव्हांखे हिकु दफ़ा ॿीहर होली जूं, ऐं थैंक यू त तव्हां असां वटि आया कई, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं ज़बरदस्त असां अॼु होली जा रंग जेके आहिनि उन्हनि जे हवाले सां ॻाल्हि। थैंक यू सो मच। हिकु दफ़ा ॿीहर तव्हां सभिनी खे चवंदासीं एंड असां कंदासीं यासिर जे सॉन्ग ते। ज़बरदस्त सॉन्ग असां सभिनी भेणुनि खे, भाइरनि खे ऐं सभिनी असांजे स्पेशली हिंदू बिरादरी जा जेके ॿाहिरि आहिनि ऐं जेके बि माण्हू अॼु होली सेलिब्रेट करे रहिया आहिनि, तव्हां सभिनी खे इहो सॉन्ग डेडिकेट कयूं था। हिते मूंखे मुंहिंजी सॼी सत खे सॼी टीम खे ॾींदा इजाज़त। अला भाई। वाधायूं दिल सां जो वाधायूं, दिल सां जो वाधायूं। अॼु होलीअ जो ॾींहुं आहे, अचो रंग मिली रचायूं। अॼु होलीअ जो ॾींहुं आहे, अची रंग मिली मचायूं। सिंधु सॼीअ खे इहो ॿुधायूं, होलीअ जो ॾींहुं मल्हायूं, जो ॾींहुं मल्हायूं। अॼु सिंध सॼीअ में हिंदू
बिरादरी होली मल्हायूं सिंध सदीअ में हिंदू बिरादरी होली मल्हायूं मिठाइयूं विरायूं झुमिरियूं पायूं गीत ख़ुशीअ जा गॾिजी ॻायूं विरायूं झुमिरियूं पायूं गीत ख़ुशीअ जा गॾिजी ॻायूं दिलि सां सभिनी खे वधायूं अचो गॾु झुमिरियूं पायूं अचो गॾु झुमिरियूं पायूं